गयरगत सिखन चलण जी चाह पई, हुंडवा हैरत में पिया लाली की लबन। चमकन चौडस चंद्र जीअं, विजड़ियूं थियूं वेसन, लोचिन थियूं लतीफ़ चए, पसण लाइ पिरियन के सर करीबन, सांबा हे साण कया। इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जी कचहरी, आलमी ओताक। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जी आलमी ओताक 223 कचहरी में अॼु अवां सां गॾु आहियूं लोक सकाफ़ती वरसे जी वारसी वारे हिन प्रोग्राम कुर्ब कचहरी में। खणी नेण खुमार मां, खणी नेण खुमार मां, जां कयाऊं नाज़ नज़र, सूरज शाखों झकियूं, कुमाणो कमर, तारा कतियूं ताइब थिया, देखींदे दिलबर, झको थियो जोहर, जानिब जे जमाल से। जी सरणो इले मदब ॾाह ताईं ॾाहप जे निराले सफ़र लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लाइ शुरू कयल ही आलमी ओताक कुर्ब कचहरी में अॼु अवां सां हिकु भेरो वरी गॾु आहियां। ज़िंदगी सलामत रहे, सजण सलामत रहनि। यकीनन दोस्तनि सां दोस्ती हूंदी आहे, मुहबत हूंदी आहे, साथ हूंदो आहे ऐं अव्हां जे साथ सां ई असांजी ही कुर्ब कचहरी सुहंदी आहे। अॼोकी कुर्ब कचहरी में अवां सजण मूंसां शामिल आहियो। यकीनन पंहिंजे हिन कचहरी में शामिल हुजण जो अहसास कहीं न कहीं तख़लीक़ जे ज़रिए, कहीं न कहीं लतीफ़ीलात, लोक अदब या सुहिणे सिटरा, कंहिं सुहिणे कौल या इन सिलसिले सां जेका सुहिणी ॻाल्हि हुजे, सुहिणो गुफ़्तो हुजे, सुहिणो जुमिलो हुजे, उन ज़रिए ज़रूरु शामिल थींदा ऐं पंहिंजे कमेंट में पंहिंजो इलाइक़ो, पंहिंजो शहर, पंहिंजो ॻोठु ज़रूरु लिखंदा। नाज़ मझारा निकिरी जॾ पिरी करे थो पंधु, नाज़ मझारा निकिरी जॾ पिरी करे थो पंधु, भूए पिण बिस्मिल्लाह चई, राह चुमे थी रंद, उबियूं घणे अदब सी, वठी हूरूं हैरत हंध, मूंखे साईंअ जो सौगंध, जीअं साजन सभिनिया सुहिणो। जी सुहिणो वेले मदब ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र आहे ऐं लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लाइ शुरू कयल ही आलमी ओताक जी 223 कचहरी में अॼु असां अवां गॾु आहियूं। इले मदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में जेके सजण मूंसां जुड़ी चुका आहिनि, मां उन्हनि खे भली कार चवां। मोहतरम जोखियो नईम साहब असां सां गॾु आहे, अब्दुर्रहीम अब्बासी साहब अवां जी महिरबानी, अवां खे भली कार। ग़ुलाम अली साहब अवां खे इले मदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में भली कार। जाम शोरो मीडिया नेटवर्क जा दोस्त इले मदब ॾाह ताईं ॾाहप जे हिन सफ़र में असां सां गॾु आहिनि, भली कार। गडाब कराची खां असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम असां सां गॾु आहे, खेनि दिलि जे गहराइनि सां भली कार चवां थो। वली मोहम्मद शहाणी असांजे गादी वारे शहर कराची खां असां सां गॾु आहे, वली मोहम्मद साईं अवां खे भली कार। मुंहिंजी भेण मकली ठट्टा खां अदी सिंधू सिंधी इले मदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में असां सां गॾु आहे। मोहतरम शहबाज़ अली शोरो असां सां ॻोठ रईस करण ख़ान शोरो मझां गॾु आहे, वॾी महिरबानी। मोहतरम सखी वाजिद असां सां गॾु आहे, किथां कहिड़े शहर खां सलाम कनि था, वालेकुम सलाम, हे कोन लिखियो अथनि, दिलि गहराइनि सां भली कार। मोहतरम दिलदार चांडियो साहब असां सां इले मदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में असां सां गॾु आहे।
काज़ी अहमद खां वॾी महिरबानी। सिलड़ो जॾहिं असां इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जी ॻाल्हि करियूं था ऐं लोक अदब जी ॻाल्हि करियूं था त असांजे लोक अदब जे अंदरि सिंधी सिंगार शाइरीअ जो सरवाण हज़रत जलाल खत्री जी सिलड़ो हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह पहिरियों उस्ताद शाइर हो जंहिं पंहिंजे अनोखे तख़युल ऐं जादू बयानीअ सां सिंधी सिंगार शाइरी खे औज ते पहुचायो ऐं सिंधी शाइरी जे दायरे में उनखे हिकु मुस्तक़िल फ़न जी हैसियत ॾिनी। दोस्तो असीं जॾहिं जलाल खत्री जो ज़िक्र करियूं था त इन मामले में अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हिन बाकमाल शाइर ऐं दरवेश जी सवानह तोड़े कलाम ते वक़्त जी हिकु वॾी तमामु विथी आहे ऐं वक़्त जे वहकरे उन जे मथां पंहिंजो लट विझी छॾियो आहे, यानी संदसि सवानह तहक़ीक़ी अञा ताईं न पई मिले ऐं संदसि कलाम मुख़्तसर 13-14 बैतनि ताईं महदूद आहे। किन रिवायतुनि मुताबिक़ 18 बैत मिलनि था। सिलड़ो जलाल जी जाइ सुकूनत बाबति लसबेले ऐं साकरे ठट्टे ज़िले जे अक्सर सुगड़नि जी राय इहा आहे त हू ठट्टे ज़िले जो हो। मंझाउनि किन ख़ासि मोतबर रावियुनि जे ख़्याल में हू तालके मीरपुर साकरे जे क़दीम ॻोठ गरोड़ा जो वेठल हो। ॿिए तरफ़ दादू ऐं लाड़काणे ज़िलनि जे सुगड़नि जी मुतफ़िक़ राय आहे त जलाल दादू ज़िले जो रहाकू हो। मंझाउनि अक्सर जी राय आहे त हू दादू तालके जे ॻोठ मोंतर जो वेठल हो ऐं किन जो ख़्याल त हू जोही तालके में ड्रिगबाला जो रहाकू हो। सभिनी दलीलनि जे बिना ते इन नतीजे ते पहुचिजे थो त जलाल ग़ालिबन दादू ज़िले ॻोठ मोंतर जो रहाकू हो। इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र हिन अॼोकी आलम ओताक जी 223 कचहरी में अवां सभई मूंसां जुड़ियल आहियो। मां निहायत थोराइतो आहियां उन्हनि सभिनी सजणनि जो जेके आलम ओताक जे हिन सफ़र में मूंसां गॾु आहिनि, आलम ओताक जी कुर्ब कचहरी ॿुधनि पिया ऐं पंहिंजे कुर्ब भरियनि कमेंटनि ज़रिए अहसासु ॾियारनि पिया त हू असां सां गॾु आहिनि। मां थोराइतो आहियां मोहतरम मीर अली शेख साहिब जन जो जेके असांजे तमामु बहितरीनु शहर तारीख़ी शहर इस्लामाबाद खां असां सां गॾु आहिनि। वॾी महिरबानी, अव्हां खे दिलि जी गहराइनि सां भली कार चवां थो। सलीम ख़ान असां सां गॾु आहिनि पीर लाशारी कंदकोट खां सलाम चवनि था, हाल पुछनि था। वालेकुम अस्सलाम सजण, अव्हां मोहबत वारनि जूं हमदर्दियूं ऐं दिली दुआऊं असां सां गॾु आहिनि। मोहतरम शेख वाजिद साहब लिखनि था त ट्रोड़ियण न बल्कि जोड़ियण सिखो, छाकाणि ट्रोड़ियण वारनि जा बंगला बि वीरान ऐं जोड़ियण वारनि जूं क़बरूं बि आबाद हूंदियूं आहिनि। वॾी महिरबानी, बिल्कुलु शेख वाजिद सही पिया चओ। लतीफ़ साईं फरमायो त हलो हलो कोरिए नाज़ुक जनी नीह गंढीन रातो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। हलो हलो कोरिए जिते नीह उछल न का झल न पल हर का पसे पिरीअ खे। असांजा महिरबान दोस्त अल्ताफ़ हुसैन ज़रदारी साहब असां सां गॾु आहिनि। दिलि जे गहराइनि सां भली कार। ज़ाकिर हुसैनी असां सां गॾु आहिनि। चवनि था साईं सलाम, जसो जे अव्हां खे जो लोक अदब लाइ जुस्तजू पिया करियो। भाउ, लोक अदब सिर्फ़ु आजिज़ लाशारी जो न आहे, लोक अदब असां वां सभिनी जो आहे, समूरी सिंधी क़ौम जो आहे। जेको बि असांजो सिंधी सॼण सिंधी ॻाल्हाए थो, सिंध में रहे थो, सिंधी सकाफ़त अपनाए थो, लोक अदब उन्हनि सभिनी जो आहे ऐं सभई उन लोक अदब जा वारिस आहियूं। मोहतरम मोहम्मद मुस्तफ़ा जतोई साहब, अव्हां खे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में भली कार। अमजद अली ताहिरी साहब, अव्हां खे भली कार। बाग़ी ग़ुलाम
अव्हांजी महिरबानी। सलाम अदा ठारू शाह ॻोठ हाजी मेवाल मेतलो खां तमामु बहितरीन प्रोग्राम प्यारो आवाज़। वॾी महिरबानी भाउ, लख कुर्ब। मोहतरम साईं बख्श लिगारी साहब, वाह वाह। साईं बख्श लिगारी जो जेकॾहिं मां अव्हांखे तारुफ़ करायां त लोक सकाफ़ती वरसे में उहे असांजे वरसे जूं असल शयूं जेके नायाब थींदियूं पियूं वञनि उन्हनि खे सांडण में तमामु काराइतो किरदारु आहे। साईं बख्श लिगारी जे ख़ासि करे महिनतुनि खे साराहिजे थो। हुन असांजे लोक सकाफ़ती वरसे खे सांडण में तमामु बहितरीन वक़्ताइतो क़दम खयों आहे। साईं बख्श साईं, अव्हां जूं मुहबतूं, अव्हां असां सां जुड़ी चुका आहियो। इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे निराले सफ़र आलम उताक में मूंसां गॾु आहियो। मोहतरम सद्दाम लाशारी असां सां गॾु आहे। ॻोठ लाखो फ़क़ीर जाम शोरे खां गुलाब जान असां सां गॾु आहिनि। बेगुनाह मोरी मिस्त्री बंगनाह मोरी नवाब। सजन अव्हां जो मैसेज पूरो नाहे। मोहतरम आजिज़ ॾाहिरी साहब असां सां गॾु आहिनि। नाले भाई, अव्हांखे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में भली कार चवां थो। लख कुर्ब। गुलाब मिस्त्री साहब, अव्हांजी महिरबानी। अव्हां असां सां बंगनाह मोरी नवाब वली मोहम्मद खां, नवाब शाह खां, या कहिड़े, छो त नवाब जे नाले सां कई शहर आहिनि। अव्हां मुकमल नाहे लिखियो। मक़सूद अहमद शाहानी साहब असांखे कनाइनि पिया, ॿुधनि पिया, सलाम चवनि था। वॾी महिरबानी। मोहतरम फयाज़ ताहिरी साहब, अव्हांखे भली कार चऊं था। मोहम्मद अकरम रहमो साहब, अव्हांखे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में दिलि जे गहराइनि सां भली कार। सुहिणो लोक सकाफ़ती वरसे जी वारसी जो ही प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे। कुर्ब कचहरी आलम उताक 223 कचहरी। ही कचहरी अव्हां जे लाइ सिंध सूगर लोक अदब तंज़ीम सलात जे मरकज़ी ऑफिस सैयद आबाद कॉलोनी जाम शोरे मंझां नशर थी रही आहे। मोहतरम वली मोहम्मद शाहानी साहब लिखनि था, सुखिया हुजो सुपरी, ॾुखिया न ॾिसो ॾींहं, रहमत वसे रब जी जीअं सावण वसे मींहं, जनसां मुंहिंजो नींहं से पिरींदा पक सां। वॾी महिरबानी। लख कुर्ब वली मोहम्मद साईं। मोहतरम आजिज़ ॾाहिरी साहब, अव्हां लिखियो आहे, प्यारा साईं, आउं तव्हांजो प्रोग्राम पहिरियों दफ़ो ॿुधी रहियो आहियां। सच त लाजवाब। नाले भाई। लख कुर्ब। मिठा साईं, उमेद त इहो पहिरियों दफ़ो ई न हूंदो ऐं हमेशह अव्हां असांजी हिन कुर्ब कचहरी आलम उताक में, हिन आलम उताक जे अदबी सफ़र में हम सफ़र थींदा रहंदा। इहो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं लोक अदब जे हवाले सां ख़ासि करे हिन में मुख़्तलिफ़ लोक रीतुनि जे हवाले सां, लोक रस्मुनि जे हवाले सां, लोक रंग जा निराला जेके बि सिलसिला आहिनि सभिनी खे खणी ईंदा आहियूं। ऐं अॼु बि मूं अव्हांखे हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जे मुतअलिक़ ॼाण पे ॾिनी त ही झूनो ॻोठ जंहिं जो ज़िक्र निकितो मोंदर, त हज़रत जलाल खत्री ग़ालिबन दादू ज़िले ॻोठ मोंदर जो रहाकू हो। ही झूनो ॻोठ दादू शहर खां अटकल 6-7 मेल खनि उत्तर में मौजूदु दादू केनाल जे वेझो ओलह तरफ़ वाक़िआ जलाल पीर तुरहे जे मुक़ाम में दफ़न थियल आहे, जो दादू शहर खां 7 मेल खनि उत्तर ऐं ॻोठ मोंदर खां अटकल मेल ॾेढ उत्तर ओलह हाणोको दादू केनाल उन जे लॻभॻि उलहंदे तरफ़ वाक़िआ। सॼणो हज़रत जलाल खत्री जी उन दरगाह, उन मज़ार ते असीं कई भेरा वञी चुका आहियूं। जलाल खत्री जे नाले सां तमामु वॾी सुगड़ कॉन्फ्रेंस थींदड़ हुई, पर वक़्त जे वाकिरे ऐं हलंदड़ बदमुनी उहे कचहरियूं हज़रत जलाल खत्री जो उहो मेलो फिटाए छॾियो आहे ऐं उतां जे ज़ाती तकरारनि ऐं अनाउनि जे मामलनि जे करे उहा कचहरी न पई थिए। दुआ कयो त असांजे सरज़मीन सिंध में अमन जूं हवाऊं घुलनि ऐं सुख ऐं शांतीअ सां वरी उहे कुर्ब कचहरियूं पंहिंजे औज ऐं मौज सां क़ाइमु ऐं दाइमु रहनि। सुहिणो, अव्हां जा प्यारा भरिया पैगाम, मुहबत भरिया मैसेज ज़रूरु मुंहिंजी कुर्ब कचहरी जो सिंगार आहिनि ऐं अव्हांखे ज़रूरु शामिलु कंदा हलंदासीं। पर इन खां ज़िक्र हली रहियो आहे हज़रत जलाल खत्रीअ जो।
सुगड़नि जो इमाम ऐं सुगड़नि जो सरदार, सुगड़नि जो सरताज हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हिकु बैत में फ़रमाए थो त जीअं माह धोए खे मीन तीअं मुंहुं मन धोए मुस्तफ़ा, जीअं माह धोए खे मीन तीअं मुंहुं मन धोए मुस्तफ़ा, कुल हुवल्लाहु अहदु अल्लाह जंहिं मंझि ज़ेर ज़रीन, चार यार चङा चवां यकदिल साण यकीन, घुरां पनाह पंजनि तननि जी कंदा माड़ मथे मिसकीन, मीरां मशरब मुल्क में दावर दाड़ू दीन, कज गौर संदो गमगीन शाह जीलां जलाल चए। सुहिणो हिन बैत जी पहिरीं सिट जेका हज़रत जलाल खत्री चई त जीअं माह धोए खे मीन तीअं मुंहुं मन धोए मुस्तफ़ा। माह मां मझां वरितल आहे। मां अरबीअ में पाणीअ खे चइबो आहे। कुल हुवल्लाहु अहद अल्लाह जंहिं मंझि ज़ेर ज़री न, यकीनन ही उहे जुमिला आहिनि जंहिंमें ज़ेर आहे ई कान, चार यार चङा चवां यकदिल साण यकीन। असुल में कुल हुवल्लाहु अहद अल्लाह इन आयत सगुरीअ जे लफ़्ज़नि में ज़ेर कान्हे, पर असुल ज़ेर जी ॻाल्हि जेका हज़रत जलाल खत्री चवे थो यानी हुन में घटिताई न आहे। अल्लाह अकेलो आहे, वहदहु ला शरीक आहे, उन में का घटिताई कान्हे। ऐं चारई यार चङा चवां यकदिल साण यकीन। हज़रत जलाल खत्री लतीफ़ सरकार जे उन बैत जीअं चारई चङा चौधार हुआ हिकां द हबीब साईं लतीफ़ साईं फ़रमायो, तीअं असांजो हज़रत जलाल खत्री बि उहा ई ॻाल्हि करे थो। घुरां पनाह पंजनि तननि जी कंदा माड़ मथे मिसकीन। माड़ यानी मेहर कंदा, घुरां पनाह पंजनि तननि जी कंदा माड़ मथे मिसकीन, मीरां मशरब मुल्क में दावर दाड़ू दीन। असुल में मीरां जो मशरब हज़रत गौस आज़म जो तरीक़ो यानी कादरी सिलसिले जी ॻाल्हि करे थो। यानी हू दावर आहिनि, अॻवान आहिनि, दीन जे सिलसिले में रहनुमाई कनि था ऐं कादरी सिलसिले जा रहनुमा अॻवान आहिनि। मीरां मशरब मुल्क में दावर दाड़ू दीन यानी मुल्क में, सॼे मुल्क में जिथे किथे उन्हनि जी हाक आहे, मुल्क में मशहूर आहे संदन तरीक़ो। कज गौर संदो गमगीन शाह जीलां जलाल चए, यानी शाह जीलां, जीलां जो शाह जनाब हज़रत अब्दुल कादिर जीलानी। जीअं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजे मुर्शिद हादी फ़रमायो त मीरां शाह मदद थी अची ओखे वेर, मीरां शाह मदद थी अची ओखे वेर, लिल्लाह लग लतीफ़ चवे भरपाज़ीअ ॾे पेर, औलाद अलीअ शेर कर का माड़ मुरीद ते। अहिड़ी ॻाल्हि असांजे हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह कई हिन बैत में। सुहिणो इले मदब ॾाह ताईं ॾाह जे सफ़र में अवां सभई गॾु आहियो। मोहतरम आजिज़ ॾाहिरी साहब लिखनि था, प्यारा साईं आउं तव्हांजो ई प्रोग्राम पहिरियों दफ़ो ॿुधी रहियो आहियां। सजना इंशाअल्लाह अवां बार बार ॿुधंदा रहंदा। मोहतरम रजब अली हाले पोटो साहिबु मातली ॻोठ सरदार बशीर अहमद हाले पोटे खां असां सां गॾु आहिनि। रजब अली हाले पुट साहब अव्हां खे दिलि जी गहराइनि सां भली कार चऊं था। फ़क़ीर प्रताप राय असांजो बहितरीनु तख़लीक़कार, बहितरीनु सर्जनहार, ॿोली माहिर ऐं ॾाहो ॾात धणी मीरपुर ख़ासि खां सलाम क़बूल पवनि। वॾी महिरबानी, लख कुर्ब, वालेकुम अस्सलाम। मां निहायत थोराइतो आहियां अव्हां सभिनी सॼणनि जो। मोहम्मद अकरम साहब चवनि था त सारे सथ खे प्यार प्रीत ऐं सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। मोहम्मद अकरम राहिमो सिकंदरी छाछरे खां। सिकंदरी साहब वॾी महिरबानी, दिलि जी गहराइनि सां अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अलीमुल्ला मेमन साहब असां सां गॾु आहिनि, चवनि था साईं सलामत हुजो, लख कुर्ब साईं। अव्हां असांजे मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सरज़मीन ऐं लाक्षण लतीफ़ जंहिं बुज़ुर्ग जी दुआ सां हिन दुनिया में तशरीफ़ खणी आया। यकीनन उन सखी हाशिम शाह जे शहर
मटियारी मजा अवां असां सां गॾु आहियो। लख कुर्ब निहायत थोराइतो। मोहम्मद सिद्दीक़ बुर्दी साहब असांखे कनाए रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि। वॾी महिरबानी। मदद अली साहब अवां खे आलम उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार। मोहतरम अरशद कुंबर साहब अवां खे दिलि जे गहराइनि सां भली कार। वालेकुम अस्सलाम। ताहिरी विस्तड़ो असां सां गॾु आहे। लख कुर्ब अवां खे भली कार। डॉक्टर अली गोहर साहब अवां जी महिरबानी। उबैदुल्लाह लाखो असांखे कनाए रहियो आहे, असांजो दीनी स्कॉलर कोटली शहर खां। साईं वॾी महिरबानी अवां खे भली कार। अरबाब दर साहब अवां जी महिरबानी। अब्दुल सत्तार साहब असांखे सलाम चवनि था, किथां कहिड़े शहर खां? काज़ी अहमद खां। वॾी महिरबानी अब्दुल सत्तार साहब, अवां प्रोग्राम खे साराहियो पिया। अवां जा वॾा वॾा लख कुर्ब। ही प्रोग्राम लोक सकाफ़ती वरसे जी वारसी कंदड़ वारनि सभिनी सॼणनि जो आहे, सभिनी सिंधियुनि जो आहे। इले मतिलबु ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र जारी आहे। अवां ॿुधी रहिया आहियो आलमी उताक फेसबुक लाइव जे हिन ऑडियो ब्रॉडकास्ट जो प्रोग्राम अवां जे लाइ सुगर लोक अदब तंज़ीम सलात जे तरफ़ां पेश कंदा आहियूं। अॼु ज़िक्र हली रहियो आहे हज़रत जलाल खत्री जो। ऐं हज़रत जलाल खत्री असांजे सरज़मीन सिंध जे अज़ीम कमाल वारनि वॾनि सुगड़नि मञा हुयो। साईं हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त रोशन थी सबरात जॾहिं सपड़ जाम सरजियो, आयो दाड़ू दीन जो पई वाई सभु कंहिं वात, सखी जाम सखावत जी थो पलट करे प्रभात, ॾिए थो जुंग जलाल चए ॾेहनि खे नितडात, मीर वंडियो मीराथ उभो सवालिन सॾु करे। सुहिणो असांजे जलाल खत्री हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, सपड़ जाम जी ॻाल्हि करे थो। असल में उन सपड़ जाम जी ॻाल्हि करणु हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जन तमसीली हवाले सां ॻाल्हायो आहे। चवे थो रोशन थी सब रात जॾहिं सपड़ जाम सरजियो। ऐं वरी होॾां असांजो मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त आया आस थिया ॿारो चा बंभोर में, या वरी ईअं साईं फरमायो त आलम हो हूंदा थियो सैयद आहे सोजरो। हिते हज़रत जलाल खत्री चवे थो रोशन थी सब रात जॾहिं सपड़ जाम सरजियो। सपड़ जाम लसबेले जो सखी हाकिम हो ऐं किनाए तौरु इशारे तौरु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि करे थो हज़रत जलाल खत्री त आयो दाड़ू दीन जो पई वाई सभु कंहिं वात। दाड़ू जी माना है वाहरू मददगार, सखी जाम सखावत जी थो पलट करे प्रभात, ॾिए थो जुंग जलाल चए ॾेहनि खे नित ॾात, मीर वंडियो मीराथ उभो सवालनि सॾु करे। यानी उहो वाहरू वाली मददगार वंड वंडे थो, विरहाए थो, मीराथ यानी मीरास वारसनि जो हिस्सो। सुहिणो हिकु भेरो भली कार उन्हनि पिरी प्यारनि दोस्त दिलवारनि खे जेके आलमी उताक में हींअर मूंसां जुड़िया आहिनि। मोहतरम अख्तर अली ख़ासखेली साहबु अवां खे मतिलबु ॾात ॾाहप जे सफ़र में भली कार चवां थो। अवां असां सां नवाब शाह शहर खां गॾु आहियो। मोहतरम हक नवाज़ मेमण साहबु लाड़काणवी असां सां गॾु आहे। प्यार मोहब्बत ऐं सिक भरियो सलाम, वॾी महिरबानी। वालेकुम अस्सलाम। बेहद मुसरत थी अवां खे लाइव ॿुधी त हिन प्रोग्राम जो मन ॾाढो ओसीअड़ो रहे थो। मिठा लख कुर्ब, वॾी महिरबानी। नवाज़िश अवां जो पंहिंजो प्रोग्राम आहे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में आलमी उताक जी सिलसिलो जेको लोक अदब कचहरी जो आहे। अॼु 223 कचहरी में अवां सां गॾु आहियां ऐं ज़िक्र हली रहियो आहे हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जो। इरफान पंवर साहबु मक्कतुल मुकर्रमा सऊदी अरब खां गॾु आहिनि। इरफान पंवर साहबु लख कुर्ब। मुंहिंजे महबूब जे उन भले पार, उन शहर, उन देश,
उन वतन खां असां सां गॾु आहियो जंहिं शहर जा अल्लाह ताला ला उक़सिम बिहादल बलद चई कसम क़ुर पाक जे अंदरि खयां। यकीनन मां ख़ुशकिस्मत आहियो भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया तंहिंखां पोइ ॾिठोन रोज़ो पाक रसूल जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एजे उमर जो साहब असां सां गॾु आहिनि, सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी, अव्हांखे दिलि जे गहराइनि सां भली कार। असांजी भेण जीजल प्रीत असां सां गॾु आहे। अदी अव्हांखे इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में भली कार। असांजे इल्मी अदबी सफ़र में लोक सकाफ़ती वरसे जी वारसी वारे हिन पंध में असां सां तमामु निराली शख़्सियत गॾु आहे। मुंहिंजी मुराद असांजे हिन हलंदड़ दौर जे अंदरि तमामु बहितरीनु काराइतो किरदारु अदा करण वारो मोहतरम साईं अदील महर साहब। अदील महर साहब कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। उहे बि असांजी हिन अॼोकी आलमी ओताक लोक अदब जे हिन कुर्ब कचहरी में जुड़ी चुका आहिनि। साईं मुंहिंजा अव्हांखे इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे हिन सफ़र में दिलि जे गहराइनि सां भली कार चवां थो। लख कुर्ब अव्हां असां गॾु आहियो। आफ्ताब लाशारी साहब, मोहतरम इमरान केहर ताहिरी साहब जेकोबाद खां असां सां गॾु आहिनि। साहिब ख़ान लाशारी साहब, अव्हांजी महिरबानी, लख कुर्ब। वालेकुम अस्सलाम आफ्ताब। दोस्तो, ज़िक्र हली रहियो आहे इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जो। हज़रत जलाल खत्री फरमायो त फेंटे मथे फुल सूंहें सिर सरदार जे। फेंटे मथे फुल सूंहें सिर सरदार जे, जुंग सामाणे जखरे लथो हैबत हुल। जुंग सामाणे जखरे लथो हैबत हुल। मटना है मुल्क में तो के संदस को तुल। अचंदर अजीब जे कीरत वारा कुल। जनी माल न मुल तन ॾिए जहवार जलाल चए। सुहिणो, फेंटे मथे फुल हज़रत जलाल खत्री चवे थो। फेंटो सिंधी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, यानी शाही शमलो, जंहिंखे पाण पग सॾींदा आहियूं। त ही पागारे जी पग जी ॻाल्हि थो करे। फेंटे मथे फुल, फुल हीरनि जवाहरनि सां मढ़ियल गोल गुल, सुहिणो गोल गुल। जुंग सामाणे जखरे लथो हैबत हुल। जखरो सखी जाम जखरो, जंहिंजो पहिरें बैत जे अंदरि बि मूं अव्हांखे ॿुधायो त किनाए तौरु इशारे तौरु हज़रत जलाल खत्री जीअं असांजे मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन्हनि किरदारनि खे ॻायो आहे, ईअं जलाल खत्री बि अहिड़ो ई किनायो इशारो ॾेई रहियो आहे। मटना है मुल्क में तो के संदस को तुल। तोक, तोक के असुल आहे थोक, माना का बि शइ, को बि ॿियो, यानी संदस को बि मट, तुल यानी बराबर, उनजो को बि मट को सानी बराबर नथो ॾिसिजे। जीअं लतीफ़ साईं जो बैत इन जे भरां पढ़ूं त जखरे जे हो जवान ॾिसां कोन ॾेह में, मुहड़ मिड़ियनी मुरसलें सरस संदस शान। फ़कान काब को सैन औ अदना, इहो मुयसर थियुसि मकान, तंहिं आगे जो एहसान जंहिं हादी मेड़ियुम हेड़ो। जनी माल न मुल तन ॾिए जहवार जलाल चए। यकीनन ही हिकिड़ो अजीब कमाल आहे हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जो, जंहिं असांखे अव्हांखे तमामु बहितरीनु अंदाज़ सां सम्झायो आहे। मां निहायत थोराइतो आहियां मोहतरम फारूक सुमरे साहब जन जो, जेके असांजे इल्मी अदबी सफ़र आलमी उताक में असां सां गॾु आहिनि। ख़लील अहमद लखण साहब, अव्हांखे इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में दिलि जे गहराइनि सां भली कार। सुहिणो, हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जे शाइरी खे पाण पढ़ूं पिया त तम हर रूप तुरंग आहिनि कंवल केस करीब जा। तमर रूप तुरंग आहिनि कंवल केस करीब जा, सिहगिची
कद सर्वसों कौतर नेफ निसंग फोगर फोग पिर्याह जा मिज़गा केस खदंग लकलैसी डहर कपूर भिरवा भौर भवंग तैं सुसाया सारंग जलवे साण जलाल चए। सजणो हिकु भेरो ही बैत वरी ॿुधो, उन खां पोइ इन बैत जी वरी माना अव्हांखे सम्झाए बि, ऐं माना ॿुधण खां पोइ वरी अव्हांजा प्यार भरिया पैगाम। तमहर रूप तरंग आहिनि कंवल केस करीब जा सिहगिची कद सर्वसों कौतर नेफ निसंग लकलैसी फोगर फोग पिर्याह जा मिज़गा केस खतंग लकलैसी डहर कपूर भिरवा भौर भवंग तैं सुसाया सारंग जलवे साण जलाल चए। सणो ॻाल्हि करे थो कारी उंदाही रात, तमहर रात जी ॻाल्हि थो करे। उन कारी उंदाही रात मिसिल महज़ महबूब जा कारा ड्रिघा वार, तमहर रूप तरंग कंवल गुल जहिड़ा नरम वार केस आहिनि कंवल केस करीब जा सिहगिची कद सर्वसों कौतर नेफ निसंग संदसोणी गिची कूंज जहिड़ी आहे कद सौ सर्व जहिड़ो ऐं नक अरबी में अनफ चइबो आहे नक खे। तोते कौतर जी ॻाल्हि करे थो, यानी तोते जी चोंब मिसिल निर्वार नक मुंहिंजे महबूब जो कुंडो आहे। फोगर फोग पिर्याह जा मिज़गा केस खदंग, पिरीअ जा गल उन्हनि खे फोगर, उन जी जेकी गल आहिनि फोगर सॾे थो। मींहं वसावड़े जीत यानी फोग जहिड़ा ॻाढ़ा लाल ऐं संदसि पिंबड़ियुनि, छो त फोगर फोग पिर्याह जा मिज़गा केस खदंग, मिज़गा पिंबड़ियूं सॾे थो, पिंबड़ियुनि खे चवे थो। मिज़गा केस खदंग, पिंबड़ियुनि जा वार जेके आहिनि उहे तीरनि मिसिल आहिनि, खदंग तीरनि खे सॾे थो। लकलैसी डहर कपूर भिरवा भौर भवंग, संदसि कमर लक यानी जेका चेल आहे उहा शींहं लैस यानी शींहं जे मिसिल आहे, चेल जहिड़ी सन्ही, जीअं शींहं जी चेल सन्ही थींदी आहे ईअं आहे। डहर कपूर, डहर ॾंदनि खे सॾे थो, उहे अच्छा काफ़ूर जहिड़ा कपूर जहिड़ा आहिनि। ऐं भिरवा भौर भवंग, ऐं भिरूं अहिड़ा कारा आहिनि जहिड़ा भौर ऐं नांग। तैं सुसाया सारंग जलवे साण जलाल चए। बकौल जलाल हिन सभिनी सिफ़तुनि सुहिणे सजण संदसि हुस्न जे जलवे साण सावण यानी सारंग जे सहसे रंग सूंहं खे बि झको करे छॾियो आहे। माना अव्हां ॿुधी, हिकु भेरो वरी आख़िर में बैत ॿुधो, उन खां पोइ अव्हांजा मोहबत भरिया मैसेज ऐं प्यार भरिया पैगाम। हज़रत जलाल खट्री रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त तमहर रूप तुरंग आहिनि कंवल केस करीब जा सिहगिची कद सर्वसों कौतर नेफ निसंग फोगर फोग पिर्याह जा मिज़गा केस खदंग लकलैसी डहर कपूर भिरवा भौर भवंग तैं सुसाया सारंग जलवे साण जलाल चए। जी सजणो, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में अव्हां सभिनी खे हिकु भेरो दिलि जे गहराइनि सां भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र आलमी उताक लोक अदब सिलसिले जी
223 कचहरी में अॼु अवां मूंसां गॾु आहियो। दिलि जी गहराइनि सां भली कार। फ़क़ीर शाहिद असां सां गॾु आहिनि, चवनि था माशाअल्लाह साईं तमामु बहितरीनु प्रोग्राम। अॼु तमामु हिकु आला शख़्सियत, हिकु बरक आलिम हज़रत साईं जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जन जे बारे में ॼाण ॿुधी ॾाढी ख़ुशी थी। मोहतरम फ़क़ीर शाहिद अली ॾाहिरी साहिबु ठारू शाह खां असां सां गॾु आहिनि, वॾी महिरबानी। जलाल एस समे जो असां सां गॾु आहे, वॾी महिरबानी। बाग़ी ग़ुलाम साहिबु असां सां गॾु आहे। तो हूअं त झूना साज़ ॾिना पर छा न नवां आवाज़ ॾिना, तो हूअं त झूना साज़ ॾिना पर छा न नवां आवाज़ ॾिना, तो छा छा गीत अयाज़ ॾिना, छा ॾातर तुंहिंजी ॾात हुई। वॾी महिरबानी। मोहम्मद नूर गबोल साहिबु असांखे कनाइनि पिया, असां सां गॾु आहिनि, वॾी महिरबानी। अज़ीज़ रहमान साहिबु वालेकुम अस्सलाम। इले मतिलबु ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में असां सां गॾु आहियो। असांजे सिंध जी तमामु अज़ीम शख़्सियत, मां उनखे पंहिंजो मोहसिन चवां, उस्ताद चवां, रहबर चवां, इल्मी अदबी दोस्त चवां, प्यार ऐं प्रीत जो पेकर चवां, छा चवां, हक़ ऐं सच जो सौदागर चवां, जो कुझु बि चवां सूंहे थो। उहो आहे असांजो मोहसिन अल्लामा साईं फ़तेहदीन बेदार मोराई। अल्लामा साईं फ़तेहदीन बेदार मोराई जा साहिबज़ादा चश्मो चराग मोहसिन साईं, असांजा उस्ताद साईं प्रोफेसर शमशाद अहमद सोमरो साहिबु मोहबती माण्हुनि जे शहर मोरे खां असांजे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में असां सां गॾु आहिनि। मां दिलि जी गहराइनि सां भली कार चवां थो, हक़ मौजूद चवनि था साईं वालेकुम अस्सलाम, सदा मौजूद। सिरणो इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र, लोक अदब जूं लातियूं अव्हां जे साम्हूं पेश कयूंसीं। ऐं अॼु जी कचहरी 223 कुर्ब कचहरी में अॼु जो मौज़ू हुयो हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जो फ़न ऐं फ़िक्री जेका ॼाण आहे। मुख़्तसर ऐं जामे आलमी उताक कुर्ब कचहरीअ में हींअर अव्हां खां मोकिलाइजे थो वरी कंहिं नए मौज़ूअ सां, हिकु बहितरीनु ॾाहे ॾातधणी सां अव्हां सां गॾिबासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त खां अॻु वेंदे अव्हां जा प्यार भरिया पैगाम ज़रूरु शामिलु कयां। ज़फ़र सईदी साहिबु कश्मीर खां, कारी ज़फ़र हुसैन सईदी साहिबु अव्हां जी महिरबानी, अव्हां खे आलमी उताक में दिलि जी गहराइनि सां भली कार। मोहतरम साईं मोहम्मद हसन बसरी साहिबु अव्हां दुआऊं ॾिनियूं आहिनि, लख कुर्ब निहायत थोराइतो आहियां अव्हां जो। असांजी आलमी उताक अॼोकी तमामु काराइती आहे। हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जेको पंहिंजे अक़ीदत भरियो इज़हार कयो आहे हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी गौस समदानी सईदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जेलानी जे हवाले सां ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी शख़्सियत जे हवाले सां उन आमद जो हिकिड़ो उनजो बैत शामिलु कयो वियो आहे, सूंह ऐं सिंगार शामिलु कयल आहे। ज़रूरु ॿुधंदा ऐं पोइ उन में पंहिंजे प्यार भरियो पैगाम ज़रूरु शामिलु कंदा। वॾी महिरबानी अज़ीज़ रहमान साहिबु, वॾी महिरबानी। अव्हां जे वालिद साहिबु जो सलाम बिल्कुलु आलमी उताक में शामिलु थी वियो। इम्तियाज़ अली लाशारी साहिब जा सलाम बि शामिलु थिया। इन्हीअ ते अॼोकी कुर्ब कचहरी आलमी उताक पंहिंजे पुॼाणी खे पहुचे थी। अव्हां खां हाफ़िज़ अब्दुर्रहमान क़ादरी समेत जेके बि दोस्त आहिनि, अव्हां सभिनी सॼणनि खां, प्रोफेसर साईं शमशाद साहिब खां ऐं असांजे मोहसिन इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे बहितरीनु पेकर, बहितरीनु मुक़रर साईं हसन बसरी साहिब खां ऐं मां समूरी संगत खां मोकिलायां थो। वेंदे अव्हां सभिनी खे सिक भरियो सलाम, जाॾे पेर ताॾे ख़ैरु।